चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं डिप्टी चेयरमैन नेशनल कमांड अथॉरिटी जनरल नदीम रज़ा चयो आहे क़ौमी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते बेबुनियाद ऐं गैर ज़रूरी तबसरनि खां पासो कयो वञे। सिविल ऐं फौजी क़यादत स्ट्रेटेजिक प्रोग्राम सां गॾु शींहं जी भित जीअं बीठल आहे। नेशनल यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में सेमिनार खे ख़िताब कंदे जनरल नदीम रज़ा चयो त पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम मुल्की दफ़ा ऐं सलामती जो ज़ामिन आहे। एटमी प्रोग्राम खे अवाम ऐं सियासी पार्टियुनि जी हिमायत हासिल आहे। हुन चयो त पाकिस्तान पंहिंजे एटमी प्रोग्राम ते को ठाह न कंदो। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार ऐं पुरएतमाद न्यूक्लियर प्रोग्राम मुल्क आहे। डिप्टी चेयरमैन नेशनल कमांड अथॉरिटी जनरल नदीम रज़ा वधीक चयो त असांजे क़ौमी सिक्योरिटी ऐं सेफ्टी मैकेनिज़म हर क़िस्म जे ख़तरे ख़िलाफ़ तमाम क़ौमी ऐं आलमी ज़ाब्तनि मूजिबि आहे। एटमी मुल्कनि में लागू तरीक़ा अमल मूजिबि रुगो नेशनल कमांड अथॉरिटी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते रिस्पॉन्स ऐं तबसरो ॾेई सघे थी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बीजेपी अगवान पारां तौहीन आमीज़ बयान जे हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। समाजी वेबसाइट ते जारी कयल ट्वीट पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे बीजेपी अगवान तौहीन आमीज़ बयान ते भारतीय सफ़ारतकार के परॾेही ऑफिस तलब कयो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे तौहीन आमीज़ बयान ते पाकिस्तान भारत के सख़्त पैगाम ॾिनो। हुन चयो त भारतीय हुकूमत के तौहीन आमीज़ बयान जी मज़म्मत करण सां गॾोगॾु ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणण जी सज़ा ॾियणु घुरिजे। भारत के हुक्मरान जमायत बीजेपी के अगवान पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी वाले बयान खिलाफ पाकिस्तान भारत नाज़िमुल उमूर के परॾेही ऑफिस तलब करे सख्त एहतजाज किया। परॾेही ऑफिस के तर्जमान तरफां जारी कयल बयान में चयो वियो आहे त भारतीय नाज़िमुल उमूर के तलब करे पैगम्बर इस्लाम जे नाले ते तौहीन रसालत ते एहतजाज किया वियो ऐं ॿुधायो वियो त बीजेपी अगवान जी तौहीन आमीज़ बयान उम्मत मुस्लिमा जा जज़्बात मजरू कया आहिनि। तर्जमान चयो आहे त भारतीय नाज़िमुल उमूर जी तौहीन आमीज़ बयान सां न रुगो पाकिस्तान अवाम पर सॼी दुनिया जे मुस्लमाननि जा जज़्बात मजरू थिया आहिनि। भारतीय हुकूमत के अहिड़नि अगवान ख़िलाफ़ फ़ैसिलाती ऐं क़ाबिल अमल कार्रवाई करणु घुरिजे। परॾेही ऑफिस के तर्जमान वधीक चयो आहे त पाकिस्तान के भारत में फ़िरके वाराणे तशद्दुद ऐं मुस्लमाननि ख़िलाफ़ नफ़रत में ख़तरनाक हद ताईं वाध ते ॻणती आहे। भारत के अक़लियती ख़िलाफ़ इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं रोकण लाइ फौरी क़दम खणणु घुरिजनि। पाकिस्तान गॾियल क़ौमनि OIC ऐं आलमी बिरादरी खे मुतालबो कयो त भारत में हिंदुत्व ऐं इस्लामोफोबिया जे ख़तरनाक हद ताईं वधी वञण जो नोटिस वरितो वञे। सदर वज़ीर अज़म परॾेही वज़ीर ऐं सियासी अगवान खां पोइ पाक फ़ौज पारां बि भारत जे हुक्मरान पार्टी BJP अगवान पारां गुस्ताखाने बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। पाक फ़ौज जे तर्जमान इदारे ISPR जारी कयल बयान में चयो आहे त पाक फ़ौज भारतीय इख़्तियारनि जे गुस्ताखाननि तबसरनि जी मज़म्मत करे थी। ISPR मूजिबि BJP अगवान जे गुस्ताखाने बयान जी नफ़रत पकड़ींदड़ अमल इंतहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे। हीउ अमल भारत में मुस्लमाननि ऐं ॿियनि मज़हबनि ख़िलाफ़ नफ़रत जी निशानदेही करे थो। यादि रहे त BJP जे मरकज़ी तर्जुमा नौपुर शर्मा हिकु TV चैनल के प्रोग्राम में इस्लाम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बाबति गुस्ताखानी गुफ्तगू कई हुई। BJP तर्जमान जे गुस्ताखानी बयान ते भारत समेत सॼी दुनिया में मुस्लमान सख़्त कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि। भारतीय शहरनि में एहतजाज ऐं गोड़ घमसान खां पोइ पुलिस हिक तरफ़ी कार्रवाई कंदे 1500 मुस्लमान शहरियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कानपुर में एहतजाज जे सॾ ते सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। गुज़िरियल ॾींहुं ॿिनि ग्रुपनि विच में झड़पूं बि थियूं आहिनि जिते पुलिस हिक तरफ़े कार्रवाई कंदे मुस्लमाननि ते ॻोड़ा आणींदड़ गैस जी शेलिंग कई जॾहिं त बरेली में सख़्त एहतजाज खे नज़र में रखंदे कर्फ्यू लागू कयो वियो आहे। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी भारत में BJP अगवान पारां तौहीन आमीज़ बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे भारत जो हाणे सेक्युलर वारो चेहरो दुनिया आरो बेनकाब थी चुको आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे मोदी जी हुकूमत मुस्लमाननि जे ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ बयान ॾेई दिल आज़ारी कई आहे। हुन चयो त इंतहा पसंद मोदी जे पैरोकारनि पारां मुस्लमाननि खे हिरासत करणु सेक्युलर भारत जी नफ़ी आहे। आसिफ ज़रदारी चयो त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते गुस्ताखी करे हर मुस्लमान जी दिल आज़ारी कई वई आहे। हुन चयो त सफ़ारती सतह ते मोदी हुकूमत ख़िलाफ़ मुस्लमान मुल्कनि जा एहतजाज तसली बख़्श आहिनि।
हिते ज़िक्र कंदासीं सूद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पीटीआई वारनि खे चूंडूं खपनि त क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾियनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त पीटीआई वारा इलेक्शन जो मुतालबो कनि पिया पर इस्तीफ़ाऊं न पिया ॾियनि। हुन चयो त माफ़िया जा खीसा भरिया विया आहिनि, अवाम जा खीसा ख़ाली कया विया आहिनि। ही 4 साल रुगो ॿियनि ते इल्ज़ाम मढ़ींदा रहिया। मरियम औरंगज़ेब चयो त हीउ रुगो तोशाखाना जी घड़ी विकिरो करण जो मामिलो न आहे। 4 साल ज़ाती मफ़ाद लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाए वियो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त फरह गोगी हर मनसूबे, हर बदली ऐं हर मुक़ररी समेत हर शइ में इमरान खान ऐं बुशरा बीबी लाइ पैसा मेड़ण में मसरूफ़ हुई। वफ़ाक़ी वज़ीर चयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी जी हू मज़म्मत करे थी। उर्मत रसूल ते हर मुस्लमान जो जान ऐं माल कुर्बान आहे। तहरीक इंसाफ़ जे क़ौमी असेंबली मेंबरनि मंझां को बि इस्तीफ़ा जी तस्दीक़ लाइ स्पीकर आॾो पेश न थियो, जंहिं सबबि संदन इस्तीफ़ा जी तस्दीक़ जो अमल शुरू न थी सघियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर इस्तीफ़ा जी तस्दीक़ लाइ पीटीआई जे हर मेंबर लाइ 5 मिंट जो वक़्तु मुक़ररु कयो हो ऐं अॼु पीटीआई जे 30 मेंबरनि खे तस्दीक़ लाइ सॾायो वियो हो, पर को बि मेंबर पेश न थियो, जंहिंखां पोइ स्पीकर इस्तीफ़ा जी तस्दीक़ जे आख़िरी तारीख़ 10 जून मुक़ररु करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुक़ररु वक़्त खां पोइ स्पीकर क़ौमी असेंबली जी इस्तीफ़ा बाबति फ़ैसिलो कंदो। यादि रहे त पीटीआई क़यादत पंहिंजी क़ौमी असेंबली मेंबरनि खे इस्तीफ़ा जी तस्दीक़ वारे अमल में हिसो न वठण जी हिदायत कई हुई। पीटीआई क़यादत पंहिंजी क़ौमी असेंबली जे मेंबरनि खे हिदायत कई आहे त हू इस्तीफ़ा जे तस्दीक़ वारे अमल जो हिसो न बणिजनि। पीटीआई क़यादत पार्टी मेंबरनि ॾाढो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त असां इस्तीफ़ा ॾेई छॾियूं, उन करे वधीक कार्रवाई जी ज़रूरत न आहे। वाज़ेह रहे त पीटीआई जे इस्तीफ़ा ॾींदड़ मेंबरनि जो अंग 131 आहे।